शामिल कंदा हलूं। कंदकोड़ मां कंदकोड़ शहर जे क़दीमी रहवासियुनि ख्वाजा बिरादरी जी मिल्कियत वारो मामिलो अञा ताईं हल न थी सघियो आहे। ख्वाजा अंजुम डॉक्टर तारिक ख्वाजा समेत ॿियनि भाइरनि ख़िलाफ़ दस्तावेज़ ते सबूतनि सां गॾु नवीद अमीन ख्वाजा ऐं संदसि जी अमड़ सहाफ़ियुनि आॾो एजाज कंदे ॿुधायो त ख्वाजा अंजुम ऐं ख्वाजा तारिक मुंहिंजा मामा आहिनि, जेके मुंहिंजी अमड़ खे मिलियल जाइदाद जो हिसो ॾियण खां जवाबु ॾेई रहिया आहिनि ऐं ॾिनल जाइदाद ते अंजुम ऐं संदसि जो पुटु शहज़ाद अंजुम कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। हिन वधीक चयो त कंदकोड़ में असांजी जाइ हुई, जेका असांजे गैर मौजूदगी में उहा जाइ किराए संदसि ते कब्ज़ो कयो वियो आहे। हिननि वधीक इहो बि चयो त हाई कोर्ट पारां इहो असांजे हक़ में फ़ैसिलो कयो वियो, लेकिन उन ते बि को बि अमल न थी सघियो आहे ऐं अञा पिणु असांखे मौतमार धमकियूं पयूं ॾिनियूं वञनि। हिननि चीफ जस्टिस वज़ीर आला सिंध SSP कश्मीर खां अपील कई त असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे।